जिला रिपोर्टर डाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण सब डिवीज़न में एसएसपी डाम शोरो पारां डीएसपी ऑफिस सेवण में खुली कचहरी मुनक़द कई। इन खुली कचहरी में तालके सेवण में मुक़र्रर समूरा एसएचओज़ ऐं ॿिया तालके सेवण जी पुलिस जा अमलदार शरीक थिया, जॾहिं त एसएसपी डाम शोरो जी खुली कचहरी में सेवण तालके जे सियासी समाज ऐं सिविल सोसाइटी सां गॾु साफ़ ऐं औरतुनि पिणु शिरकत कई, जॾहिं त हिन खुली कचहरी में केतिरनि मुतासिर माण्हुनि एसएसपी डाम शोरो जे अॻियां सेवण पुलिस ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया, जॾहिं त बेवस माण्हुनि पंहिंजे मसइलनि खे हल करण जे लाइ एसएसपी डाम शोरो जे अॻियां तमामु घणियूं दावूं कयूं। एसएसपी डाम शोरो मोहम्मद सिद्दीक़ चांगा हिन खुली कचहरी में आयल माण्हुनि खे मुखातिब थींदे चयो त तव्हां जेकी शिकायतूं कयूं आहिनि उन्हनि ते मां हाणे ई अहकामात जारी कयां थो ऐं एएसपी सेवण ऐं एसएचओज़ जिन खे वधीक हिदायतूं जारी कंदे चयो त जेकी अवामी मसइला आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द 2 ॾींहनि में हल कंदा ऐं जेकॾहिं 2 ॾींहनि में अवाम जा मसइला हल न थियनि त मां सेवण तालके जी अवाम खे चवां थो त पंहिंजे ऑफिस में अची मूंसां मिली शिकायत करे इंशाअल्लाह उन शिकायत ते एक्शन खणंदसि।